नासिर सेवड़ में सिंध हुकूमत जे सरकार सां चूंडे वटि बेनज़ीर टाउन में खेमा मस्ती क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें 350 खेमा लॻल आहिनि, जॾहिं त खेमनि जो अंग अञा वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी 7 जो रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली। जी रियाज़, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां हिन वक़्तु सेवण भरिसां बेनज़ीर टाउन में मौजूदु आहियां। हिते जेको ज़िले इंतज़ामिया पारां टेंट बस्ती क़ाइमु कई आहे वॾे वज़ीर जे ख़सूसी हिदायतनि ते। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मुंहिंजो तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हिते पाणी जे लाइ जेके खोड़ सारी जेके सहूलियत कई वई आहे, टैंक बि रखिया विया आहिनि। उनखां पोइ हटूं बि आहिनि ऐं इनखां पोइ थांव बि आहिनि, टेंट बि आहिनि। हिते जेका तक़रीबन 350 खां जेके वधीक खीमा लॻाया विया आहिनि, तंबू लॻाया विया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन वक़्तु सिर्फ़ु हिते पुलिस जा 3 जवान जेके वेठल आहिनि, बाक़ी ज़िले इंतज़ामिया जो जेको ज़िम्मेवार को बि हिते माण्हू न आहे। हितां जे मक़ामी जेके टेंट बस्ती में रहवासी आहिनि, ॿोॾि मुतासिर, उन्हनि इहो इल्ज़ाम हयो आहे त हिते जेको आहे सो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रहायो थो वञे, पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं। बाक़ी जेके हक़ीक़ी ॿोॾि मुतासिर आहिनि उहे हिन वक़्तु बि खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि। हिननि चयो त सिर्फ़ु डिस्प्ले करे हिते जेको सामान आहे ज़िले इंतज़ामिया पारां उहे सिर्फ़ु जेके असांखे ॾेखारिया वञनि था, बाक़ी अञा त हिन वक़्तु ताईं असांखे का बि शइ कोन मिली। उनखां पोइ हितां सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट पारां जेको आहे सो मेडिकल कैंप बि लॻाई वई आहे। हीअ तव्हां खीमा ॾिसो था, हीअ जेका टेंट बस्ती लॻाई वई आहे हिते जेके ॿोॾि मुतासिर रहनि था, हीअ तक़रीबन यूनियन काउंसिल चन्ना जा माण्हू आहिनि जेके हिते रहाया विया आहिनि। DC जामशोर जो चवणु आहे त हिते तक़रीबन 1000 जेको सो तंबू लॻाया वेंदा ऐं हिते जेके माण्हुनि खे वधि खां वधि सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। ऐं जेको आहे सो PPH पारां जेको आहे सो मोबाइल सर्विस मेडिकल कैंप जेका लॻाई वई आहे, साम्हूं गाॾी बीठी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त हिते माण्हू घणा आहिनि ऐं जेको राशन या टेंटनि जी सहूलियत घटि आहे, तंहिं करे जेके असां बदनज़मी पैदा थिए थी। ऐं हिन वक़्तु बि हिते खोड़ सारा माण्हू आहिनि जेके हिते मौजूदु आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे हिन वक़्तु ताईं कुझु कोन मिलियो। ही माण्हू हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाण छा था चवनि। चाचा, तव्हांखे कुझु मिलियो आहे? सर, कुछ भी कोन मिलो है, बाक़ी भत्त ॾियनि था 2 टाइम। हाणे उन जे करे बि माना जेको मादो ख़राब थी पियो आहे, ॿार अस्पताल जे हवाले आहे। हिन सां चवंदो भला का सहूलियत कयो भला जो राशन जो, त भला उहो वठी खाईंदासीं। कुझु तव्हां मदद कयो, कुझु जेको आहे सो अलाह कंदो, बाक़ी राशन मिलियो कोन्हे। असां धुप ते वेठा, असांखे त ॿियो 3 ॾींहं असांखे तंबू न मिलियो आहे, कुझु न मिलियो आहे। वेठा तंबू असांजे बसि वेठा उस ते। हिननि इहो वॾे वज़ीर से मुराद अली शाह खां मुतालिबो कयो त जेसिताईं हेतिरी तव्हां बहितर खां बहितर असांखे सहूलियतुनि जे लाइ सभु शयूं जेकर मौजूदु आहिनि त ख़ुदा इहे शयूं असांखे ॾिनियूं वञनि त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी बहितर नमूने सां गुज़ारे सघूं। जी नासिर कोट गुलाम मोहम्मद में ॿोॾि मुतासिरनि लाइ मेडिकल कैंप लगाई वई आहे। गोट मीरस में काचिलो मोड़ ते पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट मीर प्रकाश जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर मीर फरमान अली टालपुर जी हिदायतनि ते बरसात मुतासिरनि लाइ 1 ॾींहं जी मेडिकल कैंप लगाई वई। कोट गुलाम मोहम्मद पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस मां मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारिस अगवाणी में ॿोॾि मुतासिर माण्हुनि जो मुआइनो कयो ऐं मुफ़्त इलाज समेत मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं, जॾहिं त औरतुनि खे बि वॾे अघ में चेकअप कराए दवाऊं ॾिनियूं वयूं। उन डॉक्टर पारिस साफ़िन खे ॿुधाए त हलंदड़ बरसातुनि सबबि नंढनि ॿारनि में ख़ारिश जी बीमारी तमामु घणी वधी रही आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ डायरिया में मासूम ॿारनि खे मुतासिर करे रही आहे।